मलीर में इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो इज्तिमाही लुट जो जेको बुशरा राजपर सां थियो आहे, उन ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ उस्ताद तंज़ीमूं, सियासी समाजी तंज़ीमूं एहतजाज करे रहियूं आहिनि। नेशनल हाईवे ब्लॉक आहे, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त आईओ खे बरतरफ़ कयो वञे ऐं एसएचओ खे बि बरतरफ़ कयो वञे। जेसि ताईं इन्हनि खे बरतरफ़ न कयो वेंदो असां पुलिस ते एतमाद न कंदासीं। असांजी न्याणी खे इंसाफ़ न मिलंदो, असां धरणे ते वेठा हूंदासीं। असांजो मुतालबो इहो आहे त महिरबानी करे IG साहब, CM साहब आईओ खे हटाइनि। मुतालबा इहे आहिनि त हेतिरो वॾो संगीन हादसो थियो आहे, हेॾो वॾो सानियो थियो आहे सिंध जे न्याणी सां, इंतजामिया अञा ताईं खामोश है, लापरवाह है। भाई हमारा वाहिद मुतालबा ये है कि बुशरा राजपर के साथ होने वाली जो ज्यादती हुई है उसके साथ इंसाफ किया जाए। बुशरा राजपर इबरतनाक सजा दी वने। जो भी उसके मुजरिम हैं उनको ऐसी सजा मिले कि वो आगे जितने भी लोग हैं उनके लिए इबरतनाक हो जाए। ये सिंध जी हर न्याणी सां यो जुल्म थियो है ऐं असां इन जी पुरजोर मुज़म्मत करियूं था। मुतालबा ये है कि जो कानून के मुताबिक इंसाफ है वो हमारी बेटी को दिया जाए। बुशरा राजपर जो है उसके साथ इंसाफ किया जाए और जो आईओ जो है इस केस के अंदर FIR के अंदर जो गड़बड़ कर रहा है उसको बरतरफ किया जाए। SHO SIO के फौरी तौर ते हटाए करे के शरीफ ईमानदार पुलिस ऑफिसर के जांच ऑफिसर मुकर्रर कयो वञे। कैमरामैन एहसन मीर सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध TV न्यूज़, मलीर, कराची।